मथे सड़ी मेरा हर शे चढ़णी है ये वीडियो सही है जरूर नालो अब्दुल्ला दिया जातियो पली गोठ मीर पली जी जो हर साल असां हाज़िरी भरींदड़ आहियूं साईं मिसराणी जा वो असांजो मुर्शिद आहे जंहिंमें सुभाणे हुते जेको बिल आहे 1000 रुपया पहिरियों जोड़ ऐं 600 ॿियो 600 टियों ऐं ईदन जूने जो दादी निशीन दुरमान फ़क़ीर खे 600 जो हार पाराईंदो ईदन जूने जो भाषा आहे ईदन जूने जी उहो पाराईंदो सुभाणे असां बिल ॿियो जेको नज़र उन खां सवाइ ॿियो जेको नज़र न्याज़ हा नज़र न्याज़ फ़क़ीर फुरको या मलन में उहे अलावा हर साल एतिराम ऐं अदब सां हाज़िरी भराईंदा आहियूं साईं मेले में सिंध जी सकाफ़त जो मुलाक़ो तमामु बहितरीन नमूने सां थी रहियो आहे ऐं पब्लिक बि सुठी आई आहे हिन मेले में ॿारनि जे लाइ मिठाइयूं चोरियूं वग़ैरह माशाअल्लाह इंतज़ाम तमामु ज़बरदस्त कयो आहे मतलब कहिड़े महिल खड़ी महिल तव्हां वधीक आया पहलवान कहिड़ो तव्हांखे सुठो लॻे थो साईं बानोती जेको दौलतपुर सां तालुक़ रखे थो डिस्ट्रिक्ट शेख बेनज़ीराबाद सां तमामु बहितरीन पहलवान आहे जेको पूरे पाकिस्तान में मशहूरु आहे ऐं ॿिया बि खोड़ सारा मल आहिनि जेके सिंध सां तालुक़ रखनि जेके सिंध जी सकाफ़त तमामु बहितरीन मल आहिनि पर काश असांजे मलनि जी हिते का बि हुकूमत सार संभाल कोन्ह थी लॻे ऐं हुकूमत खे अपील थी करे त अहिड़ा सिंध जा पहलवान आहिनि ऐं हिननि जी केयर कई वञे त जीअं अॻिते जी पाकिस्तान जो सिंध जो नालो रोशन हीअ बि हिकिड़ी सिंध जी सकाफ़त आहे कॾहिं खां महिल शुरू कई कंहिंसां जोड़ा आहिनि महिल हारे विया छाजे करे घणियूं मलूं ईअं विड़ी हींअर घणियूं मलूं विड़ी पियो रोज़ी थी वई माना रोज़ी थी वई भला हा हा बस मेला तमामु सुठो थींदो आहे ऐं असां हिन मेले में तमामु मुतमिन आहियूं ऐं हिते तमामु असांखे मज़ो तमामु सुठो ईंदो आहे ॻोठ शाह सिंध जो मेलो ऐं हितां साईं मिसराणी साईं जो मेलो तमामु सुठो लॻंदो आहे असांजे दिलि खे करार वेंदो आहे पर के मल अहिड़ा बि आहिनि जेके सलाहूं कंदा आहिनि पोइ उन में जहिड़ी असीं मुतमिन बि न हूंदा आहियूं तमामु हींअर कहिड़ो पहलवान विड़े पोइ जेको तमामु सुठो मल आहे ॿियो सजाद जेको लिगारी आहे उहो आहे दादू ज़िले जो उहो तमामु सुठो मल आहे इन्हनि जी सरसी तमामु सुठे नमूने सां ऐं मला सफ़र आहिनि घोसके जा पुट उहे बि सुठा तमामु सुठा विढ़नि था उन्हनि जी वेड़ बि तमामु सुठे में सुठी आहे वरी शाह सिंध जेको विढ़े उन में तमामु मज़ो हिकिड़े पासे असांजा सिंधी हूंदा आहिनि उहो मशहूरु मारूफ़ ईअं सम्झो मिसराणी असांजो ॾाढनि खां वठी मुर्शिद आहे मल सुठो आहे जा मौजूद आहे असांजे दरगाह चवंदासीं त हीउ जॾो पैगाम छा आहे भला मल पहलवाननि लाइ अवाम लाइ छा आहे पैगाम इहो मलनि जी क्या था सो मिलेगी अच्छा सुकून अचे तो राणे
छापे गई ठाया मत पर मारे पहलवान अजय मरी सगरों बचे वीडियो अगर फिर को पानी भाल जाके दो राव के हकदार ने क्या रखने राव के पहले पांचों को सो अल्लाह खाना इन्होंने कुर्बान की छसम का ऐसा फलाए अल्लाह खंजर से अल्लाह के पहलवान लाउतिया नकी फिर दवा तो ये बड़ा भाई के ऊपर हटे ना मरिया करेंगे हटा बढ़िया चलेंगे सारी की मनाखरो बाजो मोले कोई मला करी पहलवान छसम का भाई बंदा मुझे फुटवा पहलवान कबल करने जाओ हटारन जो छसम का पहलवान महाजी भाग के चेहरो इना मोहल्ला खड़ा सब दो बड़े पहलवान टक्कर अजय भैया पहलवान जो कुरान शरीफ वजीर हमजा जान पहलवान मोहम्मद जान पारो मरी सिर मतलब भला फिर पहलवान आए हकदार आए बाबा खुशों तारीख में लो मेहरबानी पनीर पनीर बाबा कपड़ा पायो गिरी कपड़ा पायो दादारी मेहरबानी छोड़ो इमदाद